ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकबाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखराणी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद पुलिस जो वॾो कामयाब ऑपरेशन। वॾे मिक़दार में नॉन कस्टम पेड मोबाइल फोनियूं स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम। ॻुझे इतला ते चेकिंग दौरान GLI कार मां लखे रुपयनि जा 800 नॉन कस्टम पेड मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। स्मगलिंग में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे हथियाल मोबाइल फोनियूं ऐं कार कानूनी कार्रवाई बैदि कस्टम अख़्तियारनि हवाले कई वियूं आहिनि। पुलिस स्टेशन सिटी SHO सिटी इंस्पेक्टर अकबर अली खोखर पुलिस स्टाफ सां गॾिजी ॻुझे इतला ते चेकिंग दौरान कामयाब कार्रवाई दौरान कायदे आज़म रोड वटां हिकु GLI कार जंहिंजे रजिस्ट्रेशन नंबर AXD 056 वॾे मिक़दार में 800 नॉन कस्टम पेड मोबाइल फोनियूं हथ करे वरितियूं आहिनि। मोबाइल फोनियूं स्मगलिंग मुलविस मुख्य जवाबदार जावेद इकबाल बलद इकबाल अबड़ो वेठल रेजिडेंसी रोड मोहल्ला एवाने कल्लात सिबी बलूचिस्तान खे गिरफ़्तार करे लखे रुपयनि जा नॉन कस्टम पेड मोबाइल फोन हथ कया विया आहिनि। बरामद कयल गैर कानूनी हथियाल सामान जी वज़ाहत 234 नंबर नोकिया मॉडल 105, 225 नंबर नोकिया मॉडल 106, 291 नंबर नोकिया गोल्डन मॉडल 130, 50 चाइना नंढा मोबाइल फोनियूं हथाया आयल समूरा मोबाइल फोन ऐं कार कानूनी कार्रवाई खां पोइ कस्टम अख़्तियारनि हवाले कई वयूं।